ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7 स्कंद जे 8 अध्याय जे बे भाग में ॾिठो हो त श्री नरसिंह भगवान हिरण्यकश्यप के पंहिंजे हथनि जे नुंहंनि मां उन्हनि जो पेट चीरे उन खे मारे छॾीनि था, ऐं उन खां पोइ हिरण्यकश्यप के मारण जी वजह सां भगवान नरसिंह एतिरो त क्रोध में अची वञनि था जो को बि देवी देवता ब्रह्मा शंकर ऐं स्वयं माता लक्ष्मी बि उन्हनि खे शांत नथे करे सघियूं। तॾहिं उन्हनि सभिनी मिली पहलाज भगत खे चयो त तूं वञी भगवान जी स्तुति करे भगवान नरसिंह खे शांत कर ऐं उन्हनि जो क्रोध खिम्या कराए। सभई चयो जय श्री कृष्णा। उन खां पोइ नंढो बालक पहलाज को बि डपु न रखी भगवान जी स्तुति करण लगा। सभई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7 स्कंद जो 9 अध्याय शुरू करे रहा आहियूं, जंहिंजो नालो आहे पहलाज भगत जी नरसिंह भगवान के स्तुति करण। श्री नारद मुनि चवे थो त हे युधिष्ठिर, जियां पहलाज नरसिंह भगवान जे चरणनि ते पंहिंजो मथो रखी उन जी स्तुति कई, तीअं ही नरसिंह भगवान कावर हटाए पहलाज जो मथो ॾाढे प्रेम सां खणी पंहिंजी हिंज में रखी संदसि मथे ते पंहिंजो हथ फेराए चयो त हे पुत्र, डिॼ न ॿुधा तोखे छा घुरिजे। जॾहिं ईअं चवंदे नरसिंह भगवान जी अखियुनि में ॻोरा भरिजी आया, तॾहिं पहलाज भक्त प्रेम में भरिजी हथ जोड़े चयो त हे दीनानाथ, मुंहिंजो जनम दैतन जे कुल में थियो आहे, जे मांस खाईंदड़ ऐं शराब वरताईंदड़ आहिनि। मां अज्ञानी बालक तव्हां जी स्तुति जंहिंजो आदि ऐं अंत कोई नथो ॼाणे, सो तव्हां जी दया ऐं कृपा खां सवाइ करे नथो सघां। सो हे दीन दयाल, मूं अधर्मी कुल जे बालक ते दयाल थी तव्हां मुंहिंजी रखिया कई आहे। तंहिं करे मां पाण खे वॾो भाग्यवान थो सम्झां। तव्हां टिनी लोकनि जे पैदा पालना ऐं नास करण वारा आहियो। तव्हां हिन जगत में फ़क़ति हरि परमात्मा जे भक्तनि खे सुख ॾियण ऐं अधर्मियुनि खे सेकत ॾियण लाइ सुरगुण रूप धारियो था। जंहिं करे संसारी माण्हू तव्हां जे सुरगुण रूप जो ध्यानु करे उन्हनि अवतारनि जी कथा ऐं लीला जो श्रद्धा सां वर्णन करे ऐं ॿुधी उन जे प्रताप करे मुक्ति पाइनि था। ऐं माण्हू पंहिंजे भले वास्ते तव्हां जो तप ऐं भॼन कनि था, न त तव्हां खे पंहिंजी स्तुति ॿुधण ऐं तप कराइण वग़ैरह जी कहिड़ी ज़रूरत आहे, छाकाणि जो तव्हां में सभु गुण आहिनि। कंहिं बि क़िस्म जो अवगुण नथा रखो, न संसारी शइ जी तव्हां खे ख़्वाहिश आहे। तव्हां जा भक्त पाण में एतिरी ताक़त रखनि था जो का बि ॻाल्हि कंहिंखे चङी या बुरी चवनि त उन वक़्तु थियो वञे। तव्हां जी माया केरु थो ॼाणी सघे। तव्हां खे जेकॾहिं हिरण्यकश्यप जे मारण जी ख़्वाहिश हुजे हा त हू यकदमि मरी वञे हा। हे दीनानाथ, तव्हां जहिड़ो भक्ति करण सां ख़ुशि थियो था, तहिड़ो तप यज्ञ ऐं दान वग़ैरह करण सां ख़ुशि नथा थियो। जो ब्राह्मण वेदनि ऐं शास्त्रनि जे ॼाणण वारो तव्हां जी भक्ति नथो रखे, तंहिं ब्राह्मण खां चंडाल हरीअ जो भक्त चङो आहे। तप ऐं ॿियनि कर्मनि करण सां फ़क़ति पंहिंजो ई भलो थिए थो, ऐं भक्ति करण वारे जूं 7 पीढ़ियूं वेंकट में वञनि थियूं। ब्रह्मा ऐं महादेव, लक्ष्मी ऐं इंद्र वग़ैरह
देवताउनि जी स्तुति ते ख़ुशि न थी मूं अज्ञानी बालक जी वेनती करण ते तव्हां पंहिंजो क्रोध हटायो, सो मां पाण खे वॾभागी सम्झी ख़ुशीअ में नथो मापां। हे टिनी लोकनि जा नाथ, जहिड़ी तरह नांग जे मरण करे माण्हू ख़ुशि थियनि था, अहिड़ी तरह हिरण्यकश्यप जे मरण करे संत ऐं महात्मा ख़ुशि थिया आहिनि। मां तव्हां जे अहिड़े तेज वारे रूप, ॾंदनि ऐं नुंहंनि खां कुझु बि ख़ौफ़ नथो करियां, पर संसारी माया खां ॾाढो डिॼां थो। सो दया करे मूंखे हिन माया रूपी अंधे खूह मां ॿाहिरि कढी पंहिंजी शरण में रखो। हे टिनी लोकनि जा नाथ, तव्हां मुंहिंजे मथे ते पंहिंजो हथ रखी मूंखे कृतार्थ कयो आहे। तव्हां ही अवतार वठी मूंखे बचायो आहे। जहिड़ी तरह जंग में शींहं खां सभई जीव डिॼंदा आहिनि, मगर शींहं जो बच्चो शींहं खां न डिॼी उनखे पंहिंजो पिता ऐं रखिया कंदड़ ॼाणंदो आहे, अहिड़ी तरह हे दीन दयाल, मां बि तव्हांखे पंहिंजो पिता सम्झी हिन भयानक रूप खां नथो डिॼां। सो हाणे दया करे देवताउनि ऐं ॿियनि जीवन जो डपु दूर करण लाइ हिन रूप खे अंतर्ध्यान करियो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7हें स्कंद जो 9 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 9 नृसिंह भगवान जो पहलाज भक्त खे राज तिलक ॾियण। श्री नारद जी चयो त हे युधिष्ठिर, पहलाज जी इहा स्तुति ॿुधी नृसिंह भगवान चयो त ए पहलाज, मां तोखां ॾाढो ख़ुशि थियो आहियां, को वर घुर। तॾहिं पहलाज हथ जोड़े चयो त हे टिनी लोकनि जा नाथ, संसार जा जेके सुख आहिनि से हिन भूलोक ऐं देवलोक ॿिन्ही जायुनि ते मूं ॾिठा आहिनि, पर इहे सुख हमेशा क़ाइमु नथा रहनि ऐं हिकिड़े ॾींहुं नास थियणा आहिनि। जेकॾहिं तव्हीं चओ त तूं अज्ञानी बालक, तोखे कहिड़ी ख़बर तो इहे सुख किथे ॾिठा, त उन जो जवाबु इहो आहे त मुंहिंजो पीउ हिरण्यकश्यप टिनी लोकनि जो राजा अहिड़ो प्रतापी हो जो इंद्र, वरुण देव, कुबेर ऐं ॿियनि देवताउनि खे फ़क़ति खिली चवंदो हो त तव्हां इहो कमु छो कयो, त उहे डप खां भॼी वेंदा हुआ। तंहिं हिरण्यकश्यप खे ॾिसां थो त मुओ पियो आहे, ॼणक त हू हुओ ई कोन। जॾहिं पंहिंजो बदन ई हमेशा क़ाइमु नथो रहे त संसारी शइ वरी कहिड़े जटाव वारी आहे जो घुरां। जहिड़ी तरह अज्ञानी बालक खे संदसि माउ पीउ ॾीओ ॾेखारे फुसलाईंदा आहिनि, अहिड़ी तरह सां तव्हां बि मूंखे वर ॾियण वास्ते घणो ई लालचायो, या टिनी लोकनि जे राज जहिड़ी उत्तम शइ बि खणी ॾियो त बि मां ख़ुशि न थींदसि। बाक़ी मूंखे हिकिड़ी आशा आहे त जॾहिं जॾहिं मां जनमु वठां तॾहिं तॾहिं राति ऐं ॾींहुं संतनि ऐं महात्माउनि जी संगत में रही तव्हांजे नाले जो जाप जपियां ऐं भक्ति कंदो रहां। हिकु पल बि तव्हांजी यादगिरी मूं खां न विसरे। उन खां सवाइ मुंहिंजी ॿी का बि ख़्वाहिश कान्हे। जेकॾहिं आहे त उहा ई आहे त जेके माण्हू अज्ञानता वस थी स्त्री, पुट, धन वग़ैरह संसारी सुख माया रूपी अंधे खूह में पिया आहिनि, तिन खे ज्ञान रूपी रसी पकड़ाए उन खूह मां ॿाहिरि कढिजे, जंहिं में उन्हनि जो भलो थिए। जेकॾहिं तव्हीं चओ त उन्हनि जहिड़ा जहिड़ा कम चङा या बुरा कया आहिनि, अहिड़ा अहिड़ा फल भोगींदा ऐं सभिनी जीवन जी मुक्ति नथी थी सघे, त मुंहिंजे तप, भॼन ऐं ॿियनि चङनि कर्मनि जो जेको कुझु फल आहे सो मां उन्हनि खे ॾेई कृतार्थ करियां थो। उन जी अयूज़ उन्हनि जो जेको अदर में पाप कयल हुजे तंहिंजी मुनासिब सज़ा मूंखे भोॻायो, जा मां ख़ुशीअ सां भोॻींदसि। बसि हिकु वारी उहे अज्ञानी लोक वेंकट जो सुख त भोॻे ॾिसनि। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7हें स्कंद जे 10हें अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे
त कृपया हिन कथा खे ॿियनि हरी भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।